अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरियागुल सबका पेर एक नजर हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त मोरका हक़ में भारत की तारीख़ी सबक सेखारे छॾियो। पाक फौज दुश्मन के शिकस्त ॾेई क़ौम जे एतमाद के वधीक मुस्तहकम कयो। यकीन ॾियारियां थो त पाक सरज़मीन जो हिकु इंच बि दुश्मन जे हवाले थियण न ॾींदासीं। ॿीहर अगराई कई वई त भारत जे अंदाज़े खां वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। एबटाबाद में काकोल अकेडमी जे पासिंग आउट परेड के खिताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त भारत पाकिस्तान मथां बेबुनियाद इल्जाम लगाया। भारत जे हुक्मरान जमाए ज़ाती मक़सदनि लाइ दहशतगर्दी के सियासी रंग ॾिनो। भारत मसइलनि खे आलमी असूलनि ऐं बराबरी जे बुनियाद ते हल करे शिकतान खिते लाइ तबाही मचाईंदड़ नतीजनि जो सबब बणिजी सघे थी। भारतीय क़यादत खे ख़बरदार कयां थो त न्यूक्लियर एनवायरनमेंट में जंग जी का बि गुंजाइश नाहे। कंहिं नंढी अगराई जो भी भरपूर जवाब ॾींदासीं। अमरीकी सदर पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में जंग बंदी की ख्वाहिश ज़ाहिर। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में झड़पूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में जंग बंदी कराइण मुंहिंजे लाइ आसान आहे। नोबेल इनाम लाइ न पर इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ जंगियूं रोकरायूं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त मूं 7 जंगियूं रोकरायूं आहिनि। को ॿियो अमरीकी सदर हिकु बि जंग रोकराए न सघियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मूं रोकराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मूं जंग रोकराए लखे इंसानी जानियूं बचायूं। कलोई वेढो जवाबदारनि संगावती तकरार तां मुबैना तौर पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करे छॾियो। ॻोठ केटी में पोरियत हकीम कपरी खे बाहि ॾेई साड़ियो वियो। इस्पताल में तड़पी फोत। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पोरियत हकीम जे 2 पुटनि खे संग ॾिना विया हुआ। बाद में वॾे मङणियूं टोड़ाए छॾियूं। बासर वॾे माइटनि खे इस्तेमाल करे पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करायो आहे। मेहड़ वेदो जवाबदारनि जो औरत ते तशद्दुद, मथे जा वार कूड़े तज़लील। बारड़ी अगवा ॻोठ ठोड़ा में जवाबदारनि घर में घिड़ी औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदार 1.5 साल जी बारड़ी शीरीन खे अगवा करे विया। हद जी पुलिस अघु निंड पयल वारसनि जी दरख़्वास्त ते दादू अदालत पारां SHO मेहड़ खे शोकास नोटिस जारी। न्यू सईदाबाद जो फौजी जवान वाना में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। ॻोठ फ़कीराबाद वासी ज़ीशान मला दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत बाड़ी। वारसनि खे इतला शहीद जो मण अबाणे ॻोठ आंदो वेंदो।